ॾियारीअ जो उत्सव बिल्कुलु वेझो आहे। इन ॾियारीअ में रोशनी थींदी आहे। ऐं नंढड़ो हूंदो हुउसि पोइ कोई ॻाल्हि न चए त सम्झ में न अचे, पोइ चए बत्ती कोन थी वरई छा, इहे मूंखे चवंदा। छा चवंदा? ॾियारीअ जो रोशन आहे त माना असांजे मन में बि बत्ती ॿरे, ज्ञान जी चओ, सिक जी चओ, प्रेम जी चओ, भॻवान जे नाम जी चओ। जे न बत्ती न ॿरी त ॾियारी अजाई आहे। प्रेम सां चओ श्री राम। जेको बि नाम जपणो आहे परमात्मा जो नाम 100 दफ़ा संतन महात्माउनि हर कंहिं तरीक़े सां सम्झायो। बाबा नाम जो जेको ॾीओ आहे इहो हिकिड़ो उत्तम ॾीओ आहे। नाम जो ॾीओ कहिड़ो ॾीओ आहे? जेकर केरु ज़बान ते रखे त ज़बान आहे कि भई घर में जे चौखट थींदी आहे, चाउंठ थींदी आहे, त चवनि था त भई तुंहिंजा चप आहिनि न, इहे शरीर जी चाउंठ आहे। हाणे इहा चाउंठ ते ॾीओ रखिबो त उहो अंदरि बि रोशनी कंदो आहे, ॿाहिरि बि रोशनी कंदो आहे। पर ॾीओ हूंदो आहे उनजे हेठां वरी थोरी ऊंदहि हूंदी आहे। पर अॼुकल्ह त बत्तियूं आहिनि, खणी ही बत्तियूं आहिनि, इन मथां वरी ॾिसो न किथे कारठ अथव। पर जेको मणियो हुजे ईअं साम्हूं रखो त हुन में किथे बि रोशनी घटि न हूंदी आहे। हेठां बि रोशनी हूंदी आहे, चारई पासा रोशनी हूंदी आहे, मथां रोशनी हूंदी आहे, साइडुनि खां जेतिरो हिसाब सम्झी सघो उन में हर पासे रोशनी हूंदी आहे। अहिड़ी काई जॻह न हूंदी आहे जेका रोशनी न हुजे। चए पोइ अहिड़ा मणिया असांखे ईंदा थोरी। चए पोइ ॾियारीअ में मेलूड़ो ॿारबो आहे। मेलूड़ो सम्झो था? कानो थींदो आहे, उनखे वटि कपिड़ो वेड़बो आहे, पोइ उनखे ॿोड़बो आहे, त उहो कहिड़े पासे रोशनी कंदो आहे? मथे बि कंदो आहे, हेठि बि कंदो आहे। मथे किथे बि हुन में भई हथ था हूंदा न, उन ते बि रोशनी ईंदी, छाकाणि त उहो हेठि बि हुनजी ईअं फिरी वेंदी आहे लाइट, पर सभिनी पासे रोशनी हूंदी आहे। राम जे नाम चवण सां सभिनी हंधि रोशनी थिए, असांजे मन में बि थिए। ईअं न आहे त असां ॿियनि खे त रोशनी कयूं पर ॾीए वांगुरु पंहिंजे हेठां ऊंदहि हुजे। ॾीओ कॾहिं ॿारे ॾिसो त ॾीओ ॿारींदो हीअं ॿरंदो आहे, हेठां हिते ऊंदहि हूंदी आहे, हमेशह हूंदी आहे। असां सभु ॾीए वांगुरु आहियूं। ॾीए वांगुरु थियणु सुठो न आहे। आहे त सुठो, ॿिए खे रोशनी ॾींदो, पर जंहिं महिल ॾीए जी ॻाल्हि ईंदी आहे असां ॾीआ थियूं त असांजे हेठां ऊंदहि हुजे, ॿियनि खे रोशनी त छा फ़ाइदो? मूं हिते साहिबु आयो, माना तॾहिं उहो मेयर साहिबु हो, मिलणु आयो, मिलियो बि, पोइ वेठो। मूं चयोमांसि त तूं कोई महिरबानी कर, मूंखे ईअं दरवाज़ो गेट ठाराइणो आहे। चई ॾिस तोखे सची ॻाल्हि ॿुधाई, गेट आऊं ठाराए ॾींदोमि, चिंता न कर, पर चौकड़ीअ ते ठाराए, गोल्डन चौकड़ी, बड़ौदे में सुठी एंट्री जी जॻह इहा आहे। इहा सुठे में सुठी जॻह तोखे ॾियां थो, न त कंहिंखे बि मिले न, इन में ठाराए। पोइ मूं चयो त हिते मूंखे त पंहिंजे घर वटि ठाराइणो आहे न, मूंखे होॾा छा, मूं वटि ऊंदहि हुजे, ॿिए हंधि मां सुजरो कयां, मूंखे ॻाल्हि घटि वणंदी। चई पोइ हीअं कर, तुंहिंजी बि ॻाल्हि पूरी, मथां रख हू, हेठां रख ही, मां ॿई पासो कराए ॾे। मां चयो ईअं ठीकु आहे, होॾां बि ठाराईंदुमि। मूंखे चई तोखे सम्झ कान अथई, होॾां जी शान पंहिंजी अथई, ॾाढी वॾी अथई, हिते जी तुंहिंजी केरु ॾिसंदो? हिते त तव्हांजा सभु माण्हू साॻिया ई आहिनि, ॾिसनि पिया न। मुंहिंजो भले शान हुजे न हुजे, पर घर में त रोशनी हुजे न। त हाणे ॻाल्हि तव्हांखे छो थो ॿुधायां, भई असांजे मन में रोशनी हुजे की न हुजे। ऐं ॿी ॻाल्हि, आउं सभिनी सां प्रेम कंदो आहियां। कीअं भई दुकान ते तव्हां वेंदा आहियो, ग्राहक सां कहिड़ो ॻाल्हाईंदा आहियो? ग्राहक सां कहिड़ो न ॻाल्हाइबो आहे, हिन त वरी ॿीहर ईंदो ई कोन। वरी ॿिए पासे वञो, भई किथे बि सभिनी सां, पाड़े में नंढे सां वॾे सां कीअं फिटाइबो, भई सभिनी सां प्रेम सां ॻाल्हाइबो आहे। की घर में की रोज़ु विढ़ंदा आहियूं। बाबा ॾीओ थियणु सुठो न आहे, यादि कजो। छा चयमि? मणी थियो, मेलूड़ो थींदो आहे, मेलूड़े में अखर ई मेल जो आहे, उहो मेल वारा थियो। साईं जन लिखियो आहे, जंहिं घर में स्त्रीअ ऐं पुरुष जो पाण में प्रेम आहे उहो घर सदाईं वसंदो, वधंदो, वीझंदो। ऐं जे न आहे त वरी उबतो कयोसि, न वसंदो, न वधंदो, न वीझंदो। मां कोन थो चवां, कंहिंखे पिटियां बि कोन थो, ॾियारीअ जो मौक़ो आहे। पर बाबा गंगा में पाणी घणी आहे, खणे केरु थो? के खणी ईंदा आहिनि, के न बि खणी ईंदा आहिनि। जॾहिं भई हितां सभई हलंदा, पोइ के पाणी जी शीशी खणंदा, घणा त खणंदा। कोई अहिड़ो बि हूंदो जेको न खणो, छा कंदासीं पाणी, न खण, कोई ज़रूरत न आहे। त बाबा उहो कंहिंखे मञे न आहे, खणे त बि मञे न आहे, न खणे त बि मञे न आहे, काई ज़ोरी ज़बरदस्ती
ज़ोरी ज़बरदस्ती न आहे। त इहा ॻाल्हि यादि रखो, स्त्रीअ जो पुरुष सां प्रेम हुअणु घुरिजे ऐं पुरुष जो स्त्रीअ सां, ॿियनि सां भले करे लख सुठी ॻाल्हि आहे, न करे त उनजी मर्ज़ी आहे, ऐं उन सां बंधन कोन थो रखां, भले वञी दुनिया में सभिनी सां विढ़जो पर घर वारीअ सां। तव्हां बि दुनिया में मायूं मायूं पाण में विढ़ी पूरियूं थी, ॿ मायूं वेंदियूं आहिनि न त प्रेम सां मिड़ई ठहंदियूं न आहिनि, सही सिधी ॻाल्हि न आहे। चवंदा आहिनि भई वॾो अचरज कोई ॾिठो अथई, हिते 4 मायूं पाण में चुप करे वेठियूं, ईअं थींदो आहे करी, त भले हड़ई विढ़जो मायूं मायूं पाण में, पर भई मर्द सां। इहा ॻाल्हि सिख्या यादि कयो, ॾियारी आहे, पोइ तव्हांजे घर में रोशनी थींदी, मतिलबु ॾीआ न रहंदा, तव्हां मणियो थींदा, हीरा थींदा, लाल थींदा, जवाहर थींदा, ॾीए जी क़ीमत घणी थींदी आहे?